खबर तमाम शहर के पैनातरीन रतो देरो में साल 2021 के अलविदा करण लाइ सकाफती मच कचेरी जो इनेकाद कियो वियो। गुजरियल साल के अलविदा नए साल 2022 की आमद की खुशी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जिला वर्किंग कमेटी मेंबर सरदार ज़ादा मीर सफदार खान जलबानी तरफा चीफ सरदार आगा अली नवाज खान जलबानी हाउस ते सूफियाणो राग मच कचेरी महफिल मुनक़िद कई वई, जैमें वडे अंग में शहर के मोअज़्ज़िज़न नवाबजादा फैज़ खान जलबानी, दानिश खान जलबानी, अवामी प्रेस क्लब रतोदेरो, सरपरस्त आला अब्दुल्ला भुट्टो, मुजफ्फर अली बोजदार, पीपी अगवान सैद शाहिद हुसैन शाह, शाहनवाज भुट्टो, न्याज मोहम्मद सरयो, असद अल्लाह घांगरो, अर्ज मोहम्मद सियाल, फकीर मोहम्मद निसार अहमद सुमरो, डॉक्टर फरहान जलबानी, दीदार जागीरानी, मंजूर अहमद मंगी, अलावराय उमरानी, वकार अली सुमरो, मौला बख्श बिरोही, डॉक्टर इमदाद हुसैन अब्बासी समेत बड़े अंग में शहरियन शिरकत कई। उन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे सरदार ज़ादा मीर सफदार खान जलबानी चयो त कुर्सीअ ते इंशाल्लाह वेहंदो ऐं हक़ीक़ी न उनखे जे अॻियां गुज़रियूं ऐं काफ़ी शयूं अहिड़ियूं थियूं जेके पोयनि सालनि में असांखे न ॾिसणी पियूं, पर उमेद था रखूं त ईंदड़ साल असांजो ख़ुशहालीअ जो साल हूंदो। असांजे सूबे लाइ, सिंध धरती लाइ, असांजे मुल्क जी ख़ुशहाली लाइ ईंदड़ साल असां उमेद था रखूं त इहो जेको आहे नओं साल असांजूं नयूं ख़ुशियूं आणींदो ऐं हक़ीक़ी जमहूरियत इंशाल्लाह फ़ाल थींदी ऐं बिलावल भुट्टो साहब असांजो जेको आहे इंशाल्लाह वज़ीर आज़म जे हुन कुर्सीअ ते इंशाल्लाह वेहंदो ऐं हक़ीक़ी नुमाइंदगी करणु जेको आहे जमहूरी जेको पोइ लॻा असांजो विज़न आहे उहो अवाम जी हुकूमत, अवाम जी ताक़त, उन जा पोइ लॻा असां इन मुल्क ते हुकूमत इंशाल्लाह इन्हनि खे हटाए करे सिलेक्टेड गवर्नमेंट खे जेको इन महांगाईअ जो कुझु टाइम नए साल खां अॻु में कोई बम किरायो आहे, इहो असां इन्हनि खे लाहे ऐं हक़ीक़ी जमहूरियत खे फ़ाल कंदासीं।